डेहरकी में वकील जे घर ते हमले खिलाफ तालका बार जे वकीलन जो एहतजाजी मुज़ाहिरे जी अगवानी कंदड़ तालका बार जे जनरल सेक्रेटरी गुलाम रसूल महर चयो त बासर जवाबदारन वकील मुनीर अहमद शाह जे घर ते हमलो कयो आहे, जॾहिं त जवाबदार मुनीर शाह जो मासूम ॾोहिटो पिण खणी विया आहिनि। हुननि SSP घोटकी SHO डेहरकी खां नोटिस वठी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। वकील मुनीर अहमद शाह सां हिकु इंसिडेंट थियो आहे। राति उहो जीअं त शॉपिंग करणु वियो पंहिंजी फैमिली समेत डेहरकी शहर में भुटा मार्केट में, त उन सां 62 माण्हू उन सां संदो जेको ॾोहिटो गॾु उन सां उनखे खसण जी कोशिशि कई ऐं खसे बि विया। उन खां अलावा जीअं मुनीर शाह थाणे ते वियो डेहरकी ते त बाबा मूंखां ॾोहिटो खसे विया आहिनि, इहो मूंखे रिकवर कराए ॾियो। पुलिस उन सां को बि तावान न कयो, पुलिस उनखे ख़ाली उमेदनि रखी आई।